मुंहिंजा ॿई गुर्दा फेल थी विया ऐं 1 साल थी वियो आहे त जेको मां डायलिसिस कराईंदो पियो हलां, न मूंखे भाउ आहे न भेण आहे। ॻोठ नूर मोहम्मद बुगटी जो ज़हीन 11वीं क्लास जो शागिर्द फ़तेह अली बुगटी तइलीमी मैदान में उहो ज़हीन शागिर्द हो जंहिं इल्म सां लॻा रखंदे धरती वासियुनि जी ख़िदमत जा ख्वाब पंहिंजे अखियुनि में सांडिया हुआ, पर खेसि इहा ख़बर न हुई त हयाती में खेसि अहिड़ी बीमारी बि विकोड़े वेंदी ऐं उनजा ख्वाब चूर चूर थी वेंदा। फ़तेह अली बुगटी स्कूल में सदाईं पोज़ीशन खणंदो रहियो, ताज़ो मैट्रिक जे इम्तिहाननि में बि A1 ग्रेड हासिलु कयो ऐं बीमारी सां जंग विढ़ंदे बि 11वीं क्लास में दाख़िला वठी पंहिंजी तइलीम जारी रखंदो अचे। फ़तेह अली बुगटी गुज़िरियल 2 सालनि खां हयाती जी जंग विढ़ंदे बिस्तरे भेड़ो थी वियो आहे। संदसि ॿई गुर्दा फेल हुअण करे ॿियनि जे सहारे जा ख्वाब ॾिसंदड़ पाण सहारे खां सवा हलण ऐं फिरण खां लाचार बणिजी वियो आहे। ग़रीब माइटनि वसार इलाज त करायो पर खेसि किथां बि फ़ाइदो न मिलियो। गुर्दा फेल हुअण करे हफ़्ते में 2 दफ़ा डायलिसिस थींदो आहे, जंहिंसां संदसि साह जो सॻो चुरपुर करे थो। संदसि गुर्दा चेंज न थिया त संदसि हयाती खे पिणु ख़तरो आहे। डॉक्टर चयो तोखे DNA तुंहिंजे मदर जी जिन्सी मां थियो आहे ऐं गुर्दा ई बिल्कुलु ख़तमु आहिनि ऐं हींअर 1 साल थी वियो आहे त जेको मां डायलिसिस कराईंदो पियो हलां, न मूंखे भाउ आहे न भेण आहे ऐं जेको वालदा साहब उहो गुज़ारे वई। हिकु फादर आहे जेको इन ॿनी जे कम में हर पे में क़ाबू आहे। असां केॾीमहिल मां डायलिसिस अकेलो वञा थो केरु आहे कोन, भाउ आहे न भेण आहे, तंहिंजे करे न को डोनर आहे जेको मूंखे गुर्दो ॾिए। हींअर आउं फर्स्ट ईयर जो शागिर्दु आहियां। असांजो इहो मुतालबो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी खां ऐं वज़ीर आला सिंध खां इन मरी शाज़िया खे बि इहो अर्ज़ु करणु चाहींदुसि ऐं जाम शबीर अली खे त उहो असांजे मदद कनि ऐं असांखे गुर्दो वठराए ॾियनि। महिरबानी, असांजी ज़िंदगी जो मसइलो आहे। गुर्दा ॿई फेल अथसि। उन मां कराची में SIT में इलाजु करायासीं, गंबट मां करायासीं ऐं उन सां जेको असांजो हाल हो ग़रीबाणो उन हिसाब सां इलाजु करायासीं। उन खां पोइ हींअर त डायलिसिस ते हले पियो, हफ़्ते में 2 दफ़ा डायलिसिस थिएसि पियो। उन खां पोइ हाणे मैट्रिक पास कई, इंटर में दाख़िला अथसि। इंशाल्लाह पढ़ण जो हिनखे ॾाढो शौक़ु आहे ऐं असांजो बिलावल खे, अदी शाज़िया खे ऐं MN नवीद डेरे खे ऐं माशूक चांडे खे ऐं वस वारनि सभिनी खे अपील आहे त सरकारी सतह ते कोशिशि करे हिन जो असांखे इलाजु कराए ॾियारो। गुर्दनि जी बीमारी में मुब्तला फ़तेह अली बुगटी PP चेयरमैन बिलावल भुट्टो, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, MNA शाज़िया अता मरी ऐं ॿियनि खां घुर कई आहे त फ़तेह अली जो सरकारी ख़र्च ते इलाजु कराए संदसि हयाती बचाई वञे त जीअं शागिर्द ॾुखी ज़िंदगी मां जान आजी कराए सघे। कैमरामैन ख़ाकी ओस मोहम्मद सां गॾु AD कुंबर, आवाज़ TV सां गॾु।